अस्सलाम वालेकुम दोस्तों, शबाना नवाज़ सिंधी थॉट्स चैनल जे तवसर सां तव्हां सां मुखातिब आहियां। डियर स्टूडेंट्स, जीअं त असां पंहिंजे पोएं लेक्चर में सिंधी अदब जे हिस्से नसर जूं मुख़्तलिफ़ सिन्फ़ूं पढ़ियूं हुयूंसीं ऐं अॼु पंहिंजे हिन क्लास में असां नज़म जूं सिन्फ़ूं पढ़ंदासीं। नज़म शाइरी, ठीकु आहे। शाइरीअ खे पंहिंजो हिकु ख़ासि इल्मु थींदो आहे जेको हर मुल्क ऐं ॿोलीअ जे मिज़ाज मुताबिक़ तरतीब ॾिनल हूंदो आहे। असांजे सिंधी शाइरीअ वटि शाइरीअ जे वज़न जा आम तौर ते 2 सिरिश्ता राइज आहिनि। हिकु आहे इल्मु उरूज़ जेको अरबी फ़ारसीअ वारनि जो आहे, ॿियो आहे पंहिंजो सिंधी ऐं हिंदी छंद विद्या मूसीक़ीअ जो वज़न। हर ॿोलीअ जे लफ़्ज़ी ऐं सूती जोड़जक जूं तक़ाज़ाऊं ई शाइर खे मजबूर कंदियूं आहिनि त हू शेर जो कहिड़ो इल्मु ऐं क़ाइदो पंहिंजे शाइरीअ लाइ इस्तेमालु करे थो। पर जीअं त असां जॾहिं पंहिंजे सिंधी शाइरीअ जो मुतालो कंदासीं त मालूम थींदो त उहा हिंदी तोड़े फ़ारसी इल्मु उरूज़ ॿिन्ही ते रची वई आहे ऐं अॼु बि रची वञे थी। असां हिते शेरी इस्तलाहन ऐं शाइरीअ जे कुझु सिन्फ़ुनि जो ज़िक्र कंदासीं। सभ खां पहिरीं पाण हमद ते ईंदासीं। असां सभिनी खे ख़बर आहे, मौज़ूआती लिहाज़ में असां सभिनी खे ख़बर आहे त शाइरीअ जी उहा सिन्फ़ जंहिंमें अलाह पाक जी तारीफ़, साराह, सना बयानु कई वञे त उनखे हमद चइबो आहे। ऐं हिते जेको मूं हमद मिसाल तौरु ॾिनो आहे उहो असांजे दर्सी सिंध टेक्स्ट बुक बोर्ड जे क्लास 2 जे दर्सी किताब मां वरितो आहे जंहिंजो उहो टाइटल आहे साईंअ जी साराह। मां इहा तव्हांखे हिकिड़ी एडिशनल इन जे करे पॉइंट ॿुधाईंदी हलां त हीअ जेको आहे धणीअ जा असीं गीत ॻायूं सदा, अॻियां तंहिंजे सिर पिणु निमायूं सदा, उपायो जहीं आहे सारो जहान, कयो आहे पैदा ज़मीन आसमान। इहो हमद त आहे पर इनखे टाइटल ॾिनल आहे साईंअ जी साराह। त थी सघे थो सवाल में अचे त साईंअ जी साराह कंहिंजो लिखियलु आहे, इहो हिकिड़ो अलॻि सुवाल थी सघे थो। जीअं जेको 3 किताब जो आहे ॾिसी दुनिया जा अजब नज़ारा, साईंअ जी सग सम्झ प्यारा, उनजो आहे धणीअ जी वॾाई, उहो इमदाद हुसैन जो लिखियलु आहे। ठीकु, हाणे धणीअ जा असीं गीत ॻायूं सदा, अॻियां तुंहिंजे सिर पिणु निमायूं सदा, उपायो जहीं आहे सारो जहान, कयो आहे पैदा ज़मीन आसमान। इहो मौज़ूअ जे लिहाज़ सां हमद आहे, पर जीअं त हमद खे पंहिंजी फ़नी या सिन्फ़ी हैत न आहे, उहो वाईअ जे हुन में बि लिखियो वेंदो आहे त बेत जी हैत में बि लिखियो वेंदो आहे। ऐं हीउ जेको हमद आहे उनजो लेखक आहे मोहम्मद सिद्दीक़ मुसाफ़िर। उनखां पोइ अचूं था नात ते। शाइरी जी उहा सिन्फ़ जंहिंमें असांजे आख़िरी नबी हज़रत मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी तारीफ़, साराह, सना बयानु कई वञे त उनखे नात चइबो आहे। तव्हांजे दर्सी किताब 3 दर्जे मां हीअ नात वरिती आहे जंहिंजो लेखक इमदाद हुसैनी आहे। ऐं नात कुझु ईअं आहे त जीअ जियारा पाण सगोरा, सभ खां प्यारा पाण सगोरा, दोस्त हुजे या दुश्मन चाहे, सभिनी लाइ बाजारा आहिनि, जिन जो को बि सहारो न आहे तिन जे लाइ सहारा आहिनि। उनखां पोइ आहे बेत। बेत सिंधी शाइरीअ जी क़दीम ऐं मक़बूल सिन्फ़ आहे। सिंधी शाइरीअ में बेत सभ खां अवल गाह जी सूरत में मिलनि था ऐं किसनि, कहाणियुनि ऐं रोमानवी दास्ताननि जे विच में मिलनि था, जिन जी शुरूआति सूमरनि जे दौर हुकूमत में थी। इब्तिदाई ज़माने में बेत 2 सिटनि ते मुश्तमिल आहे, जीअं मिसाल तौरु अखर पढ़ अलिफ़ जो, ॿिया वर्क सभु विसार, अंदरि तूं उजार पना पढ़ंदे केतिरी। पर वक़्त जे आज़मूदनि सां अॻिते हलंदे हलंदे बेत 3-4 सिटनि वारा बि लिखजणु लॻा। जीअं शेख अयाज़ जो ही हिकु बेत आहे त आयो आदीअ राति जो, पिरीअ जो पड़ला, चिकण लॻो चंड जो, गहरो गहरो घाह, सदियुनि जो सौदा जागी पियो जीअ में। शाइरीअ जे हिन ख़ूबसूरत ऐं क़दीम सिन्फ़ ते केतिरनि ई शाइरनि तबाज़माई कई आहे, पर उनखे जोत बख़्शण वारा कुझु शाइर, जिन में काज़ी कादन बेत जो बानीकार बि चई सघूं था, काज़ी कादन, शाह करीम, लुत्फ़ुल्लाह क़ादरी,
शाह लतीफ़, सचल, सरमस्त ऐं शेख अयाज़ वग़ैरह शामिल आहिनि। पर मौजूदा दौर में बेत खे नओं रंग ॾिनो वियो आहे। बेत में तारीख़ ऐं मक़ामी वाक़िया, सियासी मुआशी हालतूं बयानु थियल आहिनि। उन्हनि शाइरनि में उस्ताद बुख़ारी, राशिद मोराई, अदल सुमरो, ताजल बेवस, मखदूम अमीन फ़हीम वग़ैरह शामिल आहिनि। दर्सी किताब जे 3 दर्जे मां उस्ताद बुख़ारीअ जो ही बेत हेठि ॾिजे थो त अचो त ॿारो ॻायूं राग, राग करे जो देस सुजाग। अचो त ॿारो ॻायूं राग, राग करे जो देस सुजाग, हर को देसी थिए होशियार। इहो 3 दर्जे जे तव्हांजे किताब मां उस्ताद बुख़ारी जो लिखियलु बेत आहे। उनखां पोइ आहे मौलूद। मौलूद अरबी ॿोलीअ जो लफ़्ज़ विलद मां वरितलु आहे, जंहिंजी माना आहे नओं ॼावल ॿार। शाइरीअ जे हिन सिन्फ़ में हज़रत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी विलादत जे ख़ुशीअ जो इज़हार करण सां गॾु सन सना ऐं सिफ़त, मदीने पाक जी ज़ियारत लाइ उकीर, पंजतन पाक जी साराह वग़ैरह जहिड़ा मौज़ू शामिल आहिनि। मौलूद जी फ़नी सिट्रा वाई ऐं काफ़िए जहिड़ी हूंदी आहे। मौलूद में थल या मतल खां सवा 4-5 बंद हूंदा आहिनि ऐं मौलूद जी जेके सिन्फ़ जा मशहूरु शाइर आहिनि उन में अब्दुल रऊफ़ भट्टी, बल्कि अब्दुल रऊफ़ भट्टी मौलूद सिन्फ़ जो मौजिद या बानीकार आहे। अब्दुल रऊफ़ भट्टी, शाह इनायत रिज़वी, पीर मोहम्मद राशिद, फैज़ मोहम्मद सुमरो, ख़लीफ़ो करमुल्लाह क़ाबिल ज़िक्र आहिनि। ऐं मौलूद जो हिकु मिसाल हीअ आहे त अची वीर थे सुधीर मिठा मीर मोचारा, सुणी आह कजां काह मिठा मीर मोचारा, क़बर क़याम अंदर ॼाम मिठा माड़ कजां का, उते घोट कजां मोट मिठा मीर, उते घोट कजां मोट मिठा मीर मोचारा, मिस्री शाह चए स्याह कामिल कल्ब उजारो, कयां तारीफ़ थो शरीफ़ मिठा मीर मोचारा। उनखां पोइ कसीदो। कसीदो अरबी ॿोलीअ जे लफ़्ज़ कसद मां वरितलु आहे, जंहिंजी माना आहे इरादो करणु। इस्तिलाही माना में कसीदो शाइरीअ जी उहा सिन्फ़ आहे जंहिंमें माण्हुनि जी शुजात, सखावत ऐं इंसान जी दोस्तीअ जी तारीफ़ कई वञे। शाइरीअ जे हिन सिन्फ़ में ज़रूरी न आहे त शाइर आख़िरी बंद में पंहिंजो नालो इस्तेमालु करे। हिन में पहिरें बेत जूं 2 मिसराऊं पाण में हमकाफ़िया हूंदियूं आहिनि, बाक़ी बेतनि जी पोईं मिसरा ऐं पहिरीं मिसरा जो काफ़ियो साॻियो हूंदो आहे। हिन सिन्फ़ जो बुनियादु अंग्रेज़नि जे दौर में पियो। हिन सिन्फ़ जो पहिरियों शाइर मीर हसन अली ख़ान टालपुर आहे। उनखां सवाइ मोहम्मद क़ासिम हालाणी, मिर्ज़ा कलीच बेग, मोहम्मद हाशिम मुख़लिस, सलीम गाढ़वी, डॉक्टर इब्राहिम ख़लील वग़ैरह शामिल आहिनि। कसीदो पाण इन मां बि अंदाज़ो लॻाए सघिजे थो, जीअं मां कसीदे जे मौज़ूअ जे बारे में चयो न त शुजात, सखावत, इंसान दोस्ती, तारीफ़। अॻे ज़माने में बादशाहनि जा दरबारी शाइर रखियल हूंदा हुआ जेके बादशाहनि जे शान में कसीदा पढ़ंदा हुआ, या पाण चवंदा आहियूं न त फलाणो माण्हूअ जी त आदत आहे बसि फलाणे माण्हूअ जे शान में कसीदा पढ़ण जी। ठीकु आहे। कसीदो मिसाल आहे त शराब आहे नशो उन जी शिकायत ॿुधिजे चौधारी। शराब आहे नशो उन जी शिकायत ॿुधिजे चौधारी, करियो परहेज़ उन खां दोस्तो ॾेखारियो बेज़ारी, उन हीअ नेकीअ जी पाबंदीअ में सभु मज़हब थिया शामिल, मिड़ई हिंदू मुस्लमान ऐं क्रिश्चियन कनि मददगारी। उनखां पोइ ग़ज़ल तमामु अहम टॉपिक आहे, इनखे थोरो सम्झण जी कोशिशि कजो। ग़ज़ल अरबी ॿोलीअ जो लफ़्ज़ आहे जंहिंजी लुग़वी माना आहे औरत जी हुस्न जी तारीफ़ करणु। इस्तिलाही माना में ग़ज़ल शेरनि जे उन मजमूए खे चइबो आहे जंहिंमें महबूब जे हुस्न ऐं रानाई, आराइश ऐं ज़ेबाइश जो ज़िक्र बयानु कयो वेंदो आहे। मौजूदा दौर में हर क़िस्म जो मज़मून ग़ज़ल में आंदो वियो आहे। भले ग़ज़ल जी शुरूआति में उनखे हरणे जी छाल ऐं औरत जे हुस्न तारीफ़ सां मनसूब कयो वियो हुजे, या महबूब जे हुस्न तारीफ़, औरत नथा चई सघूं पर महबूब चई सघूं था। इन लाइ जो जेकॾहिं औरत शाइरा हूंदी त ज़ाहिर आहे हुनजो महबूब मर्द हूंदो, ऐं मर्द शाइर हूंदो त हुनजो महबूब औरत हूंदी। त महबूब जे हुस्न जी रानाई ऐं तारीफ़ वग़ैरह खे ग़ज़ल चयो वञे थो, पर मौजूदा दौर में मौज़ूआती लिहाज़ सां उन में हर क़िस्म जो मौज़ू आंदो वियो आहे। फ़नी सिट्रा जे लिहाज़ खां ग़ज़ल में घटि 5 ऐं वधि में वधि 12 शेर हूंदा आहिनि। ग़ज़ल जे पहिरें शेर खे मतला ऐं आख़िरी खे मक़ता चइबो आहे। मतला जूं 2 मिसराऊं पाण में हमकाफ़िया हूंदियूं आहिनि, बाक़ी मतला जूं 2
मिसराऊं पाण में हम काफ़िया हूंदियूं आहिनि। बाक़ी ॿियनि शेरनि जूं मिसराऊं पहिरें शेर सां हम काफ़िया हूंदियूं आहिनि। सिंधी गज़ल जो पहिरियों शाइर नूर मोहम्मद ख़स्ता हो, जेको कल्होड़नि जे दौर जो शाइर आहे। पर टालपुरनि जे दौर में गज़ल जे सिन्फ़ तरक़ी कई। ख़ुदि केतिरा ई टालपुर हुक्मरान शाइर हुआ। आला दर्जे जो शाइर सचल सरमस्त रहमतुल्लाह मीरनि जे ऐं टालपुरनि जे दौर जो शाइर आहे, जंहिं दीवान आशिकार फ़ारसीअ में गज़ल लिखिया। उन सां गॾु सिंधी गज़ल बि पिणु मिलनि था। केतिरा ई शाइर गज़ल में पंहिंजी तब आज़माई करे चुका आहिनि। उनखे मीर अब्दुल हुसैन सांगी खे गज़ल जो बादशाह सॾियो वञे थो। मिसाल जे तौर ते शबाना नवाज़ जो ही गज़ल पेश कजे थो त क़दम हाणी अॻिते वधाइण सिखियाऊं, असां भूए वांगुरु निभाइण सिखियाऊं। हाणे हिते वधाइण ऐं निभाइण काफ़ियो आहे ऐं सिखियाऊं रदीफ़ आहे। क़दम हाणी अॻिते वधाइण सिखियाऊं, असां भूए वांगुरु निभाइण सिखियाऊं। असां साह बि ॾेई सघूं था ज़माना, जो वेसाह पंहिंजो बचाइण सिखियाऊं। डियर कैंडिडेट्स, ही नज़म जूं कुझु सिन्फ़ूं हुयूं जंहिंमें हमद, नात, बैत, गज़ल वग़ैरह शामिल हुयूं। ऐं इंशाअल्लाह ताला पंहिंजे नेक्स्ट क्लास में असां पूरी कोशिशि कंदासीं त नज़म जूं ॿियूं सिन्फ़ूं मुकमल तरह सां पढ़ूं ऐं पूरियूं कयूं। तेसीं ताईं सिंधी थॉट्स ॾिसंदा रहो ऐं बाक़ाइदगीअ सां क्लास ॾिसो। इन लाइ जो असांजी पूरी कोशिशि आहे त जल्द अज़ जल्द लेक्चर्स तव्हां ताईं पहुचायूं ऐं क्लास सीरीज़ वाइज़ हलायूं। थैंक यू सो मच फॉर योर सपोर्ट। क़दम हाणे अॻिते वधाइण सिखियाऊं, क़दम हाणे अॻिते वधाइण सिखियाऊं। असां भूए वांगुरु निभाइण सिखियाऊं। असां साह बि ॾेई सघूं था ज़माना, असां साह बि ॾेई सघूं था ज़माना, जो वेसाह पंहिंजो बचाइण सिखियाऊं।